बोल शंकर भगवान की जय। चईंदा आहिनि साईं जे हुकुम जे बिना पत्तो बि कोन हिलंदो आहे। अगर हुन परमात्मा जो हुकुम न हुजे त कोई कार्य नथो थी सघे। त अॼु हेतिरनि सालनि खां पोइ वरी हिते अचण थियो आहे त ही बि हुन प्रभु परमात्मा जी आज्ञा सां थियो आहे। पर साईं कंहिंखे न कंहिंखे निमित्त रूप में मोकिलींदा आहिनि पंहिंजो कार्य कराइण जे लाइ। कंहिंखे निमित्र ठाहे मोकिलींदा आहिनि। त ॾिसो असां बि इलाही भागनि वारा आहियूं कि हिननि संतनि जे दर ते आया आहियूं, माता रुक्मणी देवी जिन जे धाम ते आया आहियूं ऐं उन्हनि जे हुकुम सां असांजे प्यारे साईं दीपक साहिब उन्हनि बि यादि कयो असांजा प्यारा गुरु जी। असां चवंदा आहियूं नाना गुरु जी असांजा, त उन्हनि सां हिकु प्यार दिलि जो रिश्तो आहे जेको सदाई गॾी हूंदा आहियूं, गॾी लॻा पिया आहियूं, दिलनि सां ॻंढिया पिया आहियूं। ऐं श्याम बाबा असांजा अवतार जा ई साईं दरबार संभालनि था, इहे बि शेवा कनि था। त ॾिसो साईं जो कीअं न हुकुम थो थिए, हुननि मालिक जो हुन प्रभुअ जो हुकुम थिए थो तॾहिं मेलो लॻी थो सघे, न त इंसाननि जे हथ में आहे न। अॼु असांजे न मेले जो मतिलबु छा आहे कि पाण में मिलूं ऐं मिली करे आध्यात्मिक रूप सां भॻवान जे नाम जो सिमरन कयूं, हुननि जो आशीर्वाद प्राप्त कयूं। ऐं गॾु गॾु जेका संत आहिनि, ॾिसो संत सदाई अमर हूंदा आहिनि, उहे असांजे सदाई दिलनि में आहिनि। हुननि जे जेका कयल कार्य आहिनि, जेका कार्य हलनि था, असांजो जीवन जो मक़सदु छा आहे, उन मां प्रेरणा वठणु। अॼु माता रुक्मणी देवी जेको कुझु पोखियो आहे हुनजो जेको आहे न अॻियां कार्य आहे संभालण जो, त असांजा दीपक साईं जिन उहो सॼो कार्य संभाले रहिया आहिनि। हुननि जो आशीर्वाद आहे माता साहिब जो हुननि मथां असीम कृपा आहे कि हुननि माता साहिब सॼो जीवन पंहिंजो सभिनि जे लाइ शेवा कई, हेतिरी शेवा समिति ठाती जेको अॻियां कार्य असांजा साईं दीपक वरी हुननि जा पुत्र असांखे मिलिया बड़ौदा में, उन्हनि खे बि ॾिठो पियो हुननि जे ॿारनि में बि हुई, त चवंदा आहिनि न बिच पोखल हूंदो आहे ऐं सदाई हुई अॻियां हलंदी रहंदी आहे। त साईं खे हुई था प्रार्थना कयूं, संतनि जे दर ते वेठा आहियूं, सदाई ईअं मेला लॻंदा रहे, जेकी शेवाऊं थियनि थियूं साईं जा शक्ति ॾियनि, सदाई ईअं शेवाऊं थींदियूं रहे। असां बि सौभाग्यशाली आहियूं कि असांखे बि साईं जे हुकुम सां, माता जे हुकुम सां ते अचण जो मौक़ो मिलियो आहे, दर्शन कयोसीं हिन धाम जो, वरी संतनि जो हिन मंच जो असांखे दर्शन करण जो मौक़ो मिलियो। त एतिरो प्रेम आहे। जीअं ॻाल्हि कयूं दीपक साईं भईया 4-5 साल जी मुंहिंजी उमिरि हूंदी त बिल्कुलु मूंखे ध्यानु अचे थो कि माता साहिब जे हंज में वेठासीं, माता प्यार कयूं पे। वरी हेतिरनि सालनि खां पोइ भाग्य वारा आहियूं, भागनि वारा आहियूं कि वरी मौक़ो मिलियो आहे अची हिन दर ते अची करे माता साहिब जो दर्शन करण जो ऐं संगत जे दर्शन करण जो। हुनखां पोइ ॾिसो शेवा आहे न कंहिंजी कीअं नसीब में हुजे थी। असांजा हिते प्यारा ॿार आहिनि, हिते असांजा प्यारा ॿार दीपक ऐं हुनखां पोइ मनीष अभी तक जोरदार हिन लाइ बि ताड़ी एतिरी शेवा कयो आहे। सुबुह खां पेर भर बि ठहे 2 साल पहिरीं हिन वटि आया हुआसीं 2019 में, पोइ मथां वरी कोरोना अची वियो। वरी हींअर हिननि खे ॻाल्हि कईसीं भई संतनि जे दर ते अचो था, आहे पंहिंजो ई घर, असांजा ॿार आहिनि, त ख़ुशी सां चऊं साईं अचो पासे में असां वठी था हलूं, तव्हां कोई ॻाल्हि जी चिंता न कयो। त ही बि पक्का सच्चा शेवादारी आहिनि। साईं हिननि खे बि साईं सदाई वधाईंदा वसाईंदा रहनि, शक्ति ॾियनि, सदाई शेवा कंदा रहनि ॿार। त ॾिसो कीअं न मौक़ो मिले थो, बूंद बूंद करे सागर भरिजे थो। ही छा आहे, ही आध्यात्मिक रूप जो सागर आहे जेको बूंद बूंद करे भरिजे थो। हाणे संतनि जे दर वेठा आहियूं त थोरो सत्संग जो बि लाभ वठूं। ॾिसो चवंदा आहिनि नसीबनि वारनि खे सत्संग मिलंदो आहे। ही कलयुग आहे, कलयुग में अवगुण ॾिसण जे लाइ इलाही मिलंदा, हर कोने कोने ते हर पल पल तव्हांखे अवगुणनि जो दर्शन थींदो। पर जेका गुण खपनि जीवन में, ॾिसो सत्संग जो मतिलबु छा आहे, सत्संग उहो आहे जीअं उस हुजे न, भर दुपहर हुजे, मार्च अप्रैल महीने में ऐं किथे छांव मिले थधी, त कीअं असांजे मन खे सुकून महसूस थींदो आहे। त जेको सत्संग आहे न, कलयुग आहे न, तपल आहे, एतिरो तपे थो पल पल कि तव्हांखे अहसास थींदो कि सम्झ में नथो अचे दुनिया कहिड़े स्वरूप में वञी रही आहे। पर संत ऐं संतनि जी जेकी वाणी आहे, सत्संग आहे, हू छांव जे रूप में आहे। अगरि किथे असांखे मौक़ो मिले न त हुननि जे शब्दनि जो, हुननि जे वचन जो ग्रहण करणु खपे। अलाए कहिड़ो शब्द असांजे जीवन खे सुधारे छॾे असांखे ख़बर कोन्हे। त साईं छा था चए, जीवन में ही दुनिया रूपी भवसागर आहे न, जेको असांजो जीवन आहे हिकु समुंड वांगुरु आहे। केॾी महिल ॾिसो बिल्कुलु शांति हूंदो आहे, तव्हांखे लॻंदो बिल्कुलु सभु सुठो आहे, सुकून आहे। केॾी महिल अहिड़ा तूफ़ान ईंदा आहिनि, आंधी तूफ़ान,
कि इंसान जो मन लुॾंदो वेंदो आहे, लॻंदो अलाए कहिड़े किनारे ते पहुचंदासीं, अलाए ॿुॾी वेंदासीं। त जीवन है न ही भवसागर जे रूप में आहे। त दुनिया रूपी भवसागर मां पार थियणो आहे त साईं छा था चइनि, 4 ॼणनि जो आशीर्वाद इलाही ज़रूरी आहे। हू 4 ॼणा केर आहिनि असांजे जीवन में? सभिनि खां पहिरीं त माता पिता। अगर माता पिता न विझेवा त असांजो कोई अस्तित्व विझेवा न। अॼु असांजो अस्तित्व ई असांजे माता पिता जे पोयां आहे। भगवान भी चए थो सभिनि खां पहिरीं केर पूजनीय आहे त माता पिता आहे। अॼु ॾिसो दुनिया आहे न कलयुग आहे, हिनमें हर रिश्तो स्वार्थ वारो आहे। कोई ना कोई मतलब है ना हर रिश्ते जे पोयां। जेसिताईं मतलब आहे तेसिताईं रिश्तो आहे। जेकॾहिं मतलब पूरो त इंसान चए थो रिश्तो भी पूरो। पर जेको माता पिता ऐं ॿार जो रिश्तो आहे न वो सभिनि खां वधीक पवित्र आहे। हुनमें कोई भी स्वार्थ कोन्हे, बिल्कुलु निस्वार्थ चइबो आहे न, बिल्कुलु निस्वार्थ आहे। ऐं ॾिसो दुनिया में हर इंसान पंहिंजे लाइ सोचे थो, मुंहिंजो छा, मुंहिंजे लाइ छा। पर हिकु माता पिता ई अहिड़ा आहिनि जेको पंहिंजे लाइ कोन सोचंदा आहिनि। हू छा सोचंदा आहिनि, मुंहिंजे ॿार जो सुठो थिए, मुंहिंजो ॿार ख़ुशि हुजे। अॼु किथे साधु संत जे दर ते वेंदा, मंदिर में वेंदा, उते बि झोल झले पंहिंजे लाइ कोन घुरंदा, छा घुरंदा, मुंहिंजो ॿार ख़ुशि हुजे, मुंहिंजो परिवार ख़ुशि हुजे। त चवण जो मक़सदु इहो आहे कि जेको माता पिता आहे न दुनिया में हुन जहिड़ो ॿियो केरु कोन्हे। तव्हां अगरि शिव पुराण पढ़ियो हुजे त हुनमें बि जॾहिं शंकर भॻवान चयो कार्तिकेय खे ऐं गणेश भॻवान खे भई वञी करे दुनिया जो भ्रमण करे अचो, सॼी दुनिया जो चक्कर हणी अचो, त गणेश भॻवान छा कयो, पंहिंजे माता पिता जे इर्द गिर्द फेरा फिरिया। त मक़सदु इहो आहे चवण जो कि स्वर्ग आहे न, असां चऊं था स्वर्ग मरण खां पोइ मिलंदो, न, स्वर्ग माता पिता जे पेरनि में। अगरि तव्हां उन्हनि जी शेवा कई, उन्हनि खे ख़ुशि रखियो त सम्झो तव्हांखे जीते जी स्वर्ग जी प्राप्ति थी। त कॾहिं बि पंहिंजे माता पिता जो दिलि न दुखाइजो। असां छा चवंदा आहियूं, भॻवान जो किथे दर्शन थिए, चवंदा आहियूं न जीवन मिलियो आहे, किथे भॻवान जो दर्शन थी वञे, पोइ भॻवान खे किथे ॻोल्हंदा आहियूं, मंदिर में, किथे साधु संत जे रूप में। पर तव्हांखे ख़बर हक़ीक़त में भॻवान किथे वेठो आहे, तव्हांजे घर में, माता पिता जे रूप में। अगरि हुन रूप में तव्हां हुनखे नथा सुञाणे सघो त भॻवान साक्षात बि अची बीहे थो, तव्हां हुनखे सम्झी कोन सघंदा। सभिनि खां पहिरीं पूजनीय केरु जीवन में आहे त माता पिता, उन्हनि जी शेवा कयो, कॾहिं उन्हनि जो दिलि न दुखायो। उन्हनि जी शेवा कंदा त भॻवान जी बि प्राप्ति थींदी। उन खां पोइ 3 नंबर ते केरु आहे, साईं छा था चइनि, असां सभु केरु आहियूं, सिंधी। असां सिंधियुनि जो इष्ट देव केरु आहे, झूलेलाल साईं। अॼु असां सिंधी आहियूं त कंहिंजे पोयां, झूलेलाल साईं जे पोयां। अगरि लाल साईं अवतार वठी न अचनि हा त असां सिंधियुनि जो कोई अस्तित्व ई न हुजेव हा। किथे बि वेंदासीं असांजी सुञाणप छा आहे, सिंधित्व आहे न। त इन सिंधित्व जी लाज रखण लाइ अॼु खां 1070 साल पहिरीं पाकिस्तान में ठठे नगर में नसरपुर गांव हो, उते कहिड़ो हिकु बिर्ख शाह नाले जो बादशाह हो। हू छा कंदो, असांजा जेका बि सिंधी भाउर भेण हुआ न उन्हनि मथां अत्याचार कंदो। कीअं अत्याचार कंदो त ज़बरदस्ती उन्हनि जो धर्म परिवर्तन कराईंदो। ॾींहों ॾींहुं उन जा जेका बि अत्याचार हुआ वधंदा विया। हर कोई उन अत्याचार खां परेशान हो, पर राजा हो, राजा जे अॻियां केरु आवाज़ कोन पियो खणी सघे। जेको उन जे खिलाफ़ ॻाल्हाईंदो या आवाज़ खणंदो त राजा छा कंदो, उनखे माराए छॾंदो। त जेको हर कोई उन जे अत्याचारनि खां परेशान हो। हाणे उन्हनि सोचियो ही व्यक्तिगत लड़ाई कोन्हे, ही छाजी लड़ाई आहे, धर्म जी लड़ाई आहे। असांजे विच में असांजा प्यारा ॿार ॿिया बि आया आहिनि, अमित एलानी ऐं अशोक आहूजा असांजा ॿार आहिनि। इलाही पुराना, जॾहिं तव्हां चवंदा न 4 साल जा हुआ ईंदा हुआ कि तॾहिं असां तॾहिं खां जुड़ियल। हिकु जोरदार ताड़ी हिननि जे लाइ बि। वाह वाह, जोरदार ताड़ियूं भाई। स्वागत आहे तव्हांजो झूलेलाल साईं जे सदके। तव्हां माता साहिब एलानी परिवार जन जो भी स्वागत। अचो अचो बच्चा, अचो स्थान ग्रहण कयो। ॾिसो कीअं न मिले थो, संजोग मिले थो, हिक ॿिए सां मौक़ो मिले थो मिलण जो। हींअर आयासीं त ॻाल्हि थी ॿारनि सां, चयोसीं हिननि सां बि मुलाक़ात कयूं। त जॾहिं अत्याचार वधंदो वियो त हुननि छा चयो, ही धर्म जी लड़ाई आहे। अॼु भॻवान हुन टाइम ते न धर्म जी लड़ाई आहे, जो इंसान जी लड़ाई कोन्हे, धर्म जी लड़ाई आहे। त भॻवान खे पुकार कयो, हू ई असांजी लज रखंदो। त हुननि छा कयो, हुन वक़्त में मूर्ति पूजा जो चलन इलाही घटि हो। हुन वक़्त में जेको जल अग्नि वायु 5 तत्व चयूं था उन्हनि जी पूजा वधीक हूंदी हुई। अॼु भॻवान शब्द जो अर्थ कदो त छा निकिरे थो, ध मतलब भूमि, ग मतलब गगन, व मतलब वायु, न मतलब नीर, नीर मतलब जल। त जेको तव्हां ते उल्हासनगर में 5 नंबर में चालीहो साहिब असांजो मशहूरु आहे। किथां किथां दुनिया भर मां माण्हू ईंदा आहिनि चालीहे साहिब खे मथो टेकण ऐं मटकी खणण।
त 40 ॾींहं सिंधु नदी जे किनारे ते झूलेलाल साईं भॻवान खे पुकारे कयो। 40 ॾींहं खां पोइ 41 ॾींहं ते आकाशवाणी थी, भविष्यवाणी तो रतन राय जे घर नसरपुर में माता देवकी वटि मां जनम वठी रहियो आहियां, ये अची तव्हांजे धर्म जी रक्षा कंदुसि। मुंहिंजे लाल साईं अवतार वठी आया, ये अची असांजे धर्म जी रक्षा कनि। अगरि हू अचनि था अवतार वठी करे त शायदि असांजी सिंधी जाति, असांजे हिंदू धर्म जो अलाए छा हाल थियो आहे। पर जॾहिं त भॻवान बि छा थो चए, तव्हां हिकु क़दम परे अचो ऐं तव्हां 10 क़दम हली ईंदुसि, पर हिकु क़दम कंहिंखे वधाइणो आहे, असांखे वधाइणो आहे। त जीवन में चवण जो मक़सदु इहो आहे कि साईं परे कोन्हे, साईं असां सां गॾु आहे, असांजे दिलुनि में आहे। रुगो असां ॿाहिरि ॻोल्हूं था, ॿाहिरि जी अखियुनि सां दुनिया में ॻोल्हूं था न, ॿाहिरि न ॻोल्हो, अंदर में ॾिसो, अंदर में असांजी विराजमान आहे। बसि मन जी अखियूं खोलण जी ज़रूरत आहे। त पंहिंजे इष्ट देव खे कॾहिं न विसारो। ॾिसो असां सिंधियुनि जी शुरूआत बि लाल साईं सां आहे, अंत बि लाल साईं सां आहे। कीअं कोई बि शुभ कार्य कंदा आहियूं न, पहिरीं लाल साईं जी जोत जॻाईंदा आहियूं, बहिराणे साहिब जी साईं खे अर्ज़ कंदा आहियूं, साईं पल्लो पाईंदा आहियूं कि असांजो कार्य सफल करिजो। ऐं कोई बि कार्य पूरो थिए त लाल साईं जे नाले जो जयकारो लॻाए करे शुकरानो वधंदा आहियूं। अॼु तव्हांखे ध्यानु हुजे, किथे देहात थिए, 12 ॾींहं महाराज स्वामी जॾहिं छिल्लो आहे, मंदिर में न वञिजो, जोत न ॿारिजो, पर जॾहिं 3 ॾींहं ते पगड़ी थींदी न, पंचायत मिलंदी आहे, समाज अची मिलंदो आहे, इकठो थींदो आहे, तेॾी महिल महाराज स्वामी आख़िर में पल्लो जले करे, झोल जले पल्लो पाईंदा आहिनि लाल साईं जो, उन खां पोइ पाणी जो छंडो हणी आज्ञा कंदा आहिनि, हाणे दुकान में छंडो हणी तव्हां पंहिंजो रोज़गार चालू करो, घर में वञी छंडो हणो। त असांजो छुटकारो न लाल साईं जे बिना कोन्हे। असांजी सिंधी जी शुरूआत बि लाल साईं सां आहे, अंत बि लाल साईं सां। त पंहिंजे इष्ट देव खे कॾहिं न विसारो। उन खां पोइ चौथे नंबर ते केरु आहे? गुरु। गुरु बिना तत कोन्हे। गुरु उहो आहे जेको असांखे नाम जो दान ॾिए थो, चए थो नाम सिमरन कंदा त तव्हांखे मोक्ष मिलंदो। त गुरु बिना गति कोन्हे, गुरु ज़रूरु कयो। गुरु उहो आहे जेको असांखे जीवन में भॻवान खे प्राप्त करण जो रस्तो ॾेखारे थो, उन बिना बि अंधकार आहे। गुरु भले कंहिंखे बि कयो, साईं छा था चए, जोत टेकाए रूप टेकाए, हर कोई ज्ञान ॾे थो जिते तव्हांजी आस्था हुजे। त जीवन जे हिन दुनिया रूपी भवसागर मां पार थियणो आहे त माता पिता, इष्ट देव ऐं गुरु हिन चारनि जो आशीर्वाद गॾु हूंदो न, त हिन दुनिया रूपी भवसागर मां पार थींदा, तव्हांजो बेड़ो पार थींदो। हाणे हिते वेठा आहियूं, हिते तव्हांखे झूलेलाल साईं जी जीवनी मां तव्हांखे कथा थो